इको में वेना बिठो है तो माता पे इतने में तो लगा जी जी अस्सलाम वालेकुम दोस्तों। जी त कुछ देर पहिरियां मूं पोस्ट रखी जंहिंमें आर्टिस्टिक मिलेनियर जेका कंपनी आहे उनजी सॼी आला क़ैद जेका इंतज़ामिया हुई जंहिंमें जीएम कैप्टन मुदसर, डीजीएम मेजर मेजर फवाद ऐं एडमिन जो नासिर शेख समेत जेके भी फैक्ट्री जा वॾा उहिदेदार ऑफिसर्स हुआ उहे हिते पहुता ऐं मां तव्हांखे थोरो पस मंज़र ॿुधायां त जीअं ई मूं इहो सिंधी नौजवान जूं शिकायतूं आयूं या जेको हुते सिंधियुनि सां वर्ताव कयो पंहिंजे तज़लील कई पंहिंजे उन्हनि जी बर्थी बंदि आहे या जेके अंदरि कमु कनि था सिंधी उन्हनि खे तमामु घणो सोढ़ो कयो आहे, उन्हनि खे टफ टाइम ॾिनो पियो त जीअं उहे नौकिरी छॾनि। कंहिं वॾे उहिदे ते को सिंधी माण्हू न आहे, बावजूदि हिन जे एलियत बि रखनि था, क़ाबिलियत बि रखनि था, तालीम बि उन्हनि खे आहे, डिग्रियूं बि आहिनि, पर उन्हनि जा रस्ता बंदि आहिनि। हाणे सभिनी जे ज़हन में इहो सुवाल आहे त आर्टिस्टिक की छो टारगेट, यानी सॼियूं कंपनियूं छो न? त इन में सभिनी खां पहिरियां जेके शिकायतूं असां वटि पहुतियूं आहिनि उहे आहिनि आर्टिस्टिक मिलेनियर फैक्ट्री जूं, जंहिंजा जेतिरा बि यूनिट्स आहिनि उते जेका बि बेअखियाई थिए थी उहा इन इंतज़ामिया तरफ़ां थिए थी। जीअं ई मूं धरनो अनाउंस कयो, ऐलान कयो त उन जे हिकु ॾींहं में सॼी सिंध खां उहे दोस्त ॾिसंदा बि हूंदा त इन फैक्ट्री मालिकनि ऐं इन जे इंतज़ामिया सिफ़ारिशूं करायूं, यानी को अहिड़ो दोस्त न आहे जंहिं सिफ़ारिश न कई हुजे त बाबा धरणो जो सॾु जेको आहे वापसि वठो। ऐं आख़िरकार उन्हनि खे जेको जेको दग मिलियो उहे असांजे प्यारे दोस्त, असांजो सीनियर वकील आहे नौजवान ऐं अॻूणो जज आहे, ऐं उन खां वधीक मां कैटेगरिकली चवंदो आहियां त जेको टफ टाइम में किरदारु यादि रहंदो आहे उहो तव्हां सां ताउन कंदड़ ऐं तव्हांजे ॾुखे वक़्त में मदद कंदड़ किरदारु हमेशह अमर हूंदो आहे। त ही इज़ द ओनली वन अमंग ऑल ऑफ देम त जेके मुंहिंजे ॾुखे वक़्त में मूंसां बाह ॿेली थी बीठा त मां उन्हनि खे कॾहिं बि कंहिं बि मोड़ ते जवाबु नथो ॾेई सघां। आख़िरकार इहा इंतज़ामिया शायदि सुमरो सां वटि कल्ह शाम पहुती ऐं हिन माण्हू खे आमादा कयो त मुश्ताक खे ॻाल्हियुनि जे लाइ विहारियो ऐं ॻाल्हियूं कयूं था, मसइले जो हल कढूं था धरणे खां सिवा। त मूं सभिनी दोस्तनि खे पहिरियां जवाब ॾिनो, मना कयो। जॾहिं शाहिद साहब जी राति वटि फ़ोन आई 10 बजे त मूं चयो लबेक, मूंखे को ज़ाती अना न आहे फैक्ट्री सां, ज़ाती लालच, को ज़ाती मफ़ाद मुंहिंजो फैक्ट्री में न आहे। दोस्त तव्हां पहिरियां ॾिठा, इन्हनि जा मसइला आहिनि ऐं सवें सिंधी नौजवान जे रोज़गार ऐं बचनि पालण जो मसइलो आहे। जेकॾहिं फैक्ट्री उन ते ताउन करे थी, वेहे थी, ॻाल्हाए थी, मसइले जो हल कढे थी, असांखे बि धरणो हणण जो को बि शौक़ु न आहे। अॼु मां शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे प्यारे भाउ शाहिद सुमरो साहब जो ऐं नासिर साहब जो, बलोच साहब जो ऐं उन्हनि सभु दोस्तनि जो जेके हिन में अॼु मौजूदु हुआ। मंझंदि 2 बजे खां राति जा 9 पिया थियनि, 7 कलाक या गॾिजाणी हली आहे। हाणे हू उथी विया आहिनि फैक्ट्री जी जेका इंतज़ामिया आहे ऐं असां जेको बि मुमकिन ताउन हुयो फैक्ट्री इंतज़ामिया सां करण जे लाइ तयारु हुयासूं। असांजा जेके 2-3 मुतालबा हुया त फैक्ट्री में सिंधी नौजवाननि जी भर्ती वारो बोर्ड जेको बंदि आहे उहा ख़तमु कयो। छो सिंधी माण्हू आहिनि न आहिनि, उन्हनि खे बचा पालण जो हक़ न आहे, हिकु इहो। ॿियो, जेके बिना सबब ज़ाती पसंदि नापसंदि ते माण्हू फैक्ट्री मां बेदख़ल करे उन्हनि खे बेरोज़गार बणायो वियो आहे ऐं बार बार उन्हनि खे पंधु पिया कराया वञनि फैक्ट्री में, उन्हनि खे दाबा दड़का पिया ॾिना वञनि, उन्हनि खे उन्हनि पंहिंजी कूड़ी अना खे जेका इंतज़ामिया तस्कीन पई ॾे
त ॾिसो ही कल जा माण्हू अॼु असांजे जो जुतियूं घसाइनि पिया बि असां हिनखे नथा रखूं। इज़त नफ़्स ते जेको अटैक पिया कनि सिंधी माण्हू सिंधी नौजवान जे ते, इहो रोकियोसीं त इहो अमल बंदि कयो फौरी तौर ते। जेके माण्हू बेगुनाह बरतरफ़ कया विया आहिनि उन सभिनी खे ॿीहर जेको आहे बहाल कयो इन नौकरियुनि ते। टियों मुतालबो सफ़ा सिंपल मुतालबा आहिनि टई, त बाबा सिंधी माण्हू जो छो इहो सिर्फ़ु ज़हन ठाहियो आहे तव्हां मुखालफ़नि धारियनि त सिंधी माण्हू पोरियत हूंदो, फैक्ट्री में धागे सां टोपो ॾींदो, इस्त्री कंदो, सेठ जी इंतज़ामिया जी गाॾी साफ़ कंदो, त छो तव्हां इहो ज़हन ठाहियो त सिर्फ़ु लेबर में तव्हां सिंधी माण्हू खणंदा? पढ़िया गढ़िया मास्टर्स ग्रेजुएट जेके नौजवान एहलियत रखनि था, वेल मैनर्ड आहिनि, उन्हनि जो छो न हिकु मैनेजर जी पोस्ट ते उहे भर्ती थियनि क़ाबिलियत मुताबिक़? चैलेंज पिया कयूं त जेतिरी जेका ॿियखियाई थिए थी इंडस्ट्रियल ज़ोन में, ख़ासि तौर ते कोरंगी में, मुहाजिर, पंजाबी, पठान, गिलगित बिल्तिस्तान जा कश्मीरी वॾनि उहिदनि ते वेठा आहिनि, छाकाणि त उन्हनि में एहलियत न आहे, पर उन्हनि जी पर्चियूं फोन जेका सिफारिश कनि था उहा ताक़तवर आहे। हिकिड़ी फोन ते नायल माण्हू उन उहिदनि ते वेठा आहिनि, 1.5-2 लख रुपया तनख़्वाह था खणनि। सिंधी माण्हू 17,500 महीनो थो खणे, उहो बि तव्हांखे बर्दाश्त नथो थिए। असांजो सोर्स ऑफ कन्फ्लिक्ट जेको वजह आहे तनाज़ा आहे आर्टिस्टिक मिलेनियर सां, उहो इहो ई आहे त सिंधियुनि माण्हुनि जो आख़िर ॾोह कहिड़ो आहे? जवाज़ बणाए ॻोल्हे उन्हनि खे कढो पिया नौकरियुनि तां, ऐं पंहिंजा तव्हां धारिया माण्हू मुनज़िम करे अंदरि झेड़ा कराए जवाज़ पैदा करे झेड़ो करे थो फैक्ट्री में उर्दू स्पीकिंग पोरियत ऐं सिंधी स्पीकिंग पोरियत। जेकॾहिं मिसाल तौर 5 माण्हुनि में 6 में झेड़ो थिए थो त 3 सिंधी 3 मुहाजिर, इहो फितरी हुजे तो झेड़ो हर फील्ड में थिए थो, पाड़े मोहल्ले में बि थिए थो। पोइ जॾहिं 6 ॼणा विढ़नि था त 3 ॼणा सिंधी तो बेदख़ल कया पिया वञनि नौकिरी तो, त तव्हां विढ़ो निकिरो। यानी ॿी जेका झेड़ींदड़ दौड़ आहे मुहाजिर हुजे या पठान हुजे, उन्हनि खे नौकिरी ते बहाल था कनि। त इन में त मायूसी थी पखेड़िजे। इहो तव्हां ड्रामो जवाज़ पैदा करे उहे माण्हू था कढनि चूंडे चूंडे फैक्ट्रियुनि मां जेके पंहिंजे ॿियनि सिंधियुनि खे आणनि पिया रोज़गार ते लॻाइण जे लाइ मुतहरिक किरदार आहिनि, उन्हनि खे ही टारगेट करे कीअं न कीअं करे कढनि था। त इहा रविश ख़तमु थियणु घुरिजे। सिंपल असां मुतालबा रखियासीं। फैक्ट्री वारनि जी जेका निचोड़ आहे मीटिंग जो 5-7 कलाकनि जी जो, उहो आहे साईं तव्हां कुझु वठो, तव्हांखे कुझु ॾियूं था। अॻे असां वटि धरना लॻा आहिनि, धरननि खे असां ख़तमु बि कराया, माना जिन धरना हया उन्हनि पंहिंजा खीसा भरिया। ही पहिरों भेरो आहे कोरंगी जी तारीख़ में, सभु ॿुधनि था जेके असांजा दोस्त कोरंगी में रहनि था या जेके मज़दूर आहिनि या जेके फैक्ट्रियुनि में कमु पिया कनि, त ही पहिरों भेरो आहे सॼी इंतिज़ामिया जा गोॾा खोड़ाइनि असां हिकिड़े ॾींहं में। त इहो किरदारु हूंदो आहे, जॾहिं तव्हांजो किरदारु साफ़ आहे त वॾे खां वॾो बुत ड्रही थो पए। ऐं मुंहिंजी ज़ात जो को जहिड़ो न आहे, का लालच न आहे फैक्ट्री मां। हिकु ई ॻाल्हि कई त मुंहिंजा माण्हू रखो सिंधी नौजवान, मुंहिंजा सोट मासा त ॿाहिरि न रखो, हिननि माण्हुनि खे रखो जंहिंजो हक़ आहे, जेके मज़दूरी कनि था। ऐं हुननि जो इहो ई चवणो आहे त साईं असां 5-7 रखंदासीं, ॿिया न रखंदासीं, तव्हां पंहिंजा माण्हू जो असां उहे रखूं, तव्हांखे जेको खपे असां तव्हांजे लाइ करण लाइ तयार आहियूं। सेठ बार फोन ते हिन सां राब्ते में हुयो त ही शाहिद साहब ऐं सॼा मज़दूर जेके आहिनि इहे वेठा आहिनि, गवाह आहिनि, ॾेखारनि हिनखे था ऐं पंहिंजा ही सभु गवाह आहिनि जेके मुतासिरीन आहिनि फैक्ट्री जा। असां को लिखियल मीटिंग न आहे कई, असां को बंदि कमरे में मीटिंग न आहे कई, असां को ॻुझी मीटिंग न आहे कई, असां को फैक्ट्री में लिकी वञी न मिलिया आहियूं। असां सभिनी खे हिते घुरायो आहे विच वारी जाइ ते, यानी शाहिद सूरो साहब जी ऑफिस। न मुंहिंजो घर न फैक्ट्री जो दर, 3 प्लेयर वेन्यू असां सिलेक्ट कयोसीं त गैर जानिबदाराना तौर ते वेही करे मसले जो नेक नियती सां हल कढूं। पर उन्हनि खे ॻाल्हि सम्झ में नथी अचे, हुननि जी गर्दन में सरियो आहे, हू सिंधी खे दुश्मन सम्झनि था, हू तासुब जी इंतहा कनि था। हुननि खे सुगो झेड़े में आहे त बाबा SHO हुननि जो खरी थियल आहे, हू पाण खे अलाए फिरोन सम्झी वेठा आहिनि। त ही धरणो सिर्फ़ु आर्टिस्टिक जे लाइ न हूंदो, इहो एक वेन्यू आर्टिस्टिक कंपनी आहे, हंधा इहो धरणे जो आर्टिस्टिक कंपनी, पर ही डंडो हूंदो उन सभिनी फिरोननि खे जेके सिंधियुनि खे दुश्मन सम्झनि था, जेके सिंधियुनि मथां कूड़ा केस दाख़िल करनि था, जेके सिंधी नौजवान खे जेल मोकिले ॾोहारी बणाइनि था। ही डंडो ॾींदासीं 22 अगस्त
छंछर ॾियारे ॿिए ॾींहुं सुबुह जो 11 बजे उन्हनि सिंध दुश्मन फैक्ट्री मालिकनि खे ॾंडो ॾींदासीं त सभु माण्हू ख़ुदारा ही तव्हांजे बच्चनि जे बका जी जंग आहे। जेके कोरंगी में रहो था, कराची में जहिड़े बि इलाइक़े में रहो था, हर ॿिए घर सां इहो मसइलो आहे बेरोज़गारी जो। हिन में जेकॾहिं तव्हां साबित क़दम बीठा त ख़ुदा थो ॼाणे नौकरियूं घणियूं हूंदियूं, असांजा माण्हू घटिजी वेंदा, ॻोल्हींदासीं त अचो नौकरी ते लॻो। ही इज़त सिंधियत जी बका जी जंग आहे, मुश्ताक सिंह जी ज़ात जी जंग न आहे। अॼु उन्हनि गोॾा खोड़िया आहिनि पर उहे पंहिंजे अञा तो नथा हलनि। चवंदा तव्हां पाण मुश्ताक सरकी, शाहिद सुमरो साहब, नासिर बलोच साहब जेको हुकुम कयो असां करण लाइ तयार आहियूं, यानी पैसा वठो। असां थुॾे छॾी आहे हर ऑफर। असांखे खपे पोरियत जो रोज़गार, असांखे खपे बच्चनि जो रोज़गार। जेके सिंधी नौजवान आहिनि असांजा भटकनि पिया, उन्हनि खे तव्हां बंदि कराए जेलनि में भरियो पिया। असां वन टेक में जेको आहे क्रिस्टल क्लीन मैसेज न, त बाबा दमादम मस्त कलंदर थींदो छंछर ॾियारे ते। त ॾिसूं था सिंध मां रेवेन्यू जनरेट करण वारी कहिड़ी फैक्ट्री आहे जेका सिंधियुनि सां नफ़रत थी करे ऐं सिंधी माण्हुनि खे नथी रखणु चाहे पंहिंजी फैक्ट्रियुनि में एहलियत ऐं क़ाबिलियत मुताबिक़। त वधीक फैक्ट्री वारनि छा ॻाल्हायो, उन्हनि जो मूड छा हुयो, शाहिद सुमरो साहब खे गुज़ारिश कंदुमि त मतिलबु थो ॻाल्हाए, पोइ नासिर साहब ॻाल्हाईंदो। सभिनी खे सलाम हुजे मुंहिंजे तरफ़ां। अर्ज़ु इहा त मूंसां राब्तो कयो फैक्ट्री इंतिज़ामिया ऐं मां वरी मुश्ताक साहब खे कल्ह फ़ोन बि कयो, रिक्वेस्ट बि कई ऐं साईं जी महिरबानी त आया। ऐं असां बि इहो ई चाहियूं था त असांजे जेका दोस्त आहिनि उन्हनि जो रोज़गार हले ऐं उहे जेके बि फैक्ट्रीज़ में कमु कनि था, सुठी ॻाल्हि आहे। असांजे मुख़्तलिफ़ शहरनि खां ॻोठनि खां माण्हू कराची अचनि, कराची में रहनि, पंहिंजे शहर खे ओन कनि ऐं उन्हनि जे लाइ असां ज़रियो बणिजूं। उन्हनि जे लाइ असां हिकिड़ो सहारो त अलाह साईं जो आहे, पर असां पंहिंजो रस्तो बणिजूं त उहे कंहिं फैक्ट्रियुनि में या कंहिं ॿियनि जॻहियुनि ते उन्हनि जी मुलाज़मत थी वञे जीअं उन्हनि जा घर जा चुल्हा हलंदा रहनि। मुश्ताक साहब जी बि इहा ई ख़्वाहिश आहे, असांजी बि इहा ई आहे। उन्हनि सां जॾहिं मुलाक़ात थी तक़रीबन हू 2 या 2:15 बजे पहुता हुया, उन टाइम खां वठी इहा को मीटिंग हले थी ऐं हाणे ख़तमु थी वई आहे मीटिंग कुझु टाइम पहिरियां, 8 कलाकनि पहिरियां। हाणे अर्ज़ु इहो आहे त हुननि असांखे इहा ॻाल्हि ॿुधाई त कुझु असां वटि तक़रीबन को 7000 जे क़रीब असां वटि सिंधी हुते कमु कनि था। असां हुनखे चयोसीं यकीनन हूंदा ऐं सुठी ॻाल्हि आहे, पर अञा बि वधीक जेतिरो पॉसिबल थी सघे तव्हां अकोमोडेट बि कयो ऐं जंहिंखे तव्हां इन बेसिस ते कढियो आहे त हीअ सिंधी आहे या हीअ हिन क़ौम जो आहे, त इहा बि न थियणु खपे। पोइ उन ॻाल्हि ते हिकिड़ो पॉइंट आउट थियो आहे, हिकिड़ो नालो आहे इनाम, जंहिं हिकिड़े दोस्त खे न रखियो हुयो उन बेसिस ते त हू सिंधी आहे, लगारी आहे। त उन ते असां उन्हनि ते चयोसीं त इनखे तव्हां फ़ौरन कढो ऐं इन जे ख़िलाफ़ु सख़्तु एक्शन बि खयो वञे त इहो छो इन ॻाल्हि ते हिकिड़ी कंहिं बि ज़ात ते या हिकिड़ी ज़बान ते जेको आहे उहो करे थो। सभिनी खे रोज़गार मिलणु खपे, उर्दू स्पीकिंग मिलणु खपे, ॿियनि दोस्तनि खे मिलणु खपे। रोज़गार त मज़दूर जो रोज़गार आहे, पर उनखे तव्हां ईअं चई करे कढो त सिंधी आहे त असांखे हिन जी शकल नथी वणे, इहो ग़लति आहे। पोइ उन सां जेको ॻाल्हियूं थियूं, पर अनफॉर्चुनेटली उहो कंहिं ॻाल्हि ते आमादा न थी सघिया। मुश्ताक साहब तव्हांखे डिटेल में इहा ॿुधाई आहे। वरी बि उन्हनि चयो आहे त असां सुभाणे सोचे तव्हांजा जेके तहफ़ुज़ात आहिनि असां वधीक उन्हनि सां रखंदासीं ऐं सुभाणे सोचे तव्हांखे ॿुधाईंदासीं। ॾिसजे त हाणे जेकॾहिं हू ॻाल्हियुनि ते अचनि था त ठीकु आहे, न त ॿिए ॾींहं त मुश्ताक साहब त अनाउंस कयो आहे त यकीनन उहो बिल्कुलु उहो कंदा बि सही। बहरहाल असां इहा कोशिशि कईसीं त कहिड़े बि तरीक़े सां असांजो हिकिड़ी इज़त जे तरीक़े सां जेके असांजा अंदरि दोस्त आहिनि, जेके असांजा उते कमु बि कनि था, उन्हनि जी बि बचाव थी वञे, उन्हनि जी बि इज़त रहे। ईअं बि न थिए त हिन सिलसिले जे करे उन्हनि ते को इफेक्ट अचे ऐं जेके ॿिया दोस्त वञनि था उनखे बि सिंधी हुजण जे नाते उन्हनि खे कढियो न वञे, टारगेट न कयो वञे। इहा ई पॉइंट आहे। वधीक दोस्त बि आहिनि। मुश्ताक साहब तव्हां सभिनी खे डिटेल ॿुधाए, महिरबानी। त नासिर साहब भी पॉजिटिव इनपुट ॾिनो पंहिंजो मीटिंग में। शाहिद साहब जी फिल्म में सीनियर दोस्त असांजा कानूनदान साईं वारनि जो टेक वठंदा। साईं दोस्तो, इन में इहो थियो त काफ़ी तवील ॻाल्हियूं थियूं ऐं मां इहो चवंदुसि त मुश्ताक साहब काफ़ी लचक ॾेखारी हर लिहाज़ खां त जेको आहे सो मस्बत नतीजे ते माण्हू पहुची सघे। पर इहा ॻाल्हि हुई त फैक्ट्री वारनि जो रवैयो बहितर न हो।
ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त शायदि अॼु खां 15-20 साल अॻु में कराची में इहा पोज़ीशन असां सिंधियुनि जी न हुई जेका हींअर आहे, ऐं असां हुननि खे ॾाढो कमज़ोर ॾिठो ऐं ॻाल्हियूं नाकाम थियूं। हाणे सॼी सिंधी दोस्तनि खे अपील इहा आहे त मुश्ताक सर्की साहब जो वधि में वधि साथ ॾियो छंछर जे ॾींहुं सुबुह जो 11 बजे, त जीअं फैक्ट्री वारनि खे बहितर मैसेज मिले। त दोस्तो मां बार बार चवां पियो त फैक्ट्री वारा जेके सेठ आहिनि उहे कॾहिं बि इज़त वारी ॻाल्हि सम्झंदा ई न आहिनि। हू आदी आहिनि त रईस मामा जहिड़ो सेक्टर इंचार्ज MQM जो हूंदो, हिकिड़ी फोन कंदो वञा 200 माण्हू हाणे बि फैक्ट्री में वॾनि उहिदनि ते उहे MQM जॾहिं शहर जे अच्छे कार जी मालिक हुई, उहे 4-4 लख 5-5 लख सैलरी ते जेको आहे वेठा आहिनि सीटनि ते कमु नथा कनि, छाकाणि त दहशतगर्द गुंडनि जी पर्ची आहे। ईअं ई वरी पख्तून जॾहिं ANP हिते इक़्तिदार में आई 2 सीटूं खणी हिकिड़ी मिनिस्ट्री वरिती त उन्हनि बि ईअं डंडे जे ज़ोर ते जेको आहे पंहिंजा माण्हू भर्ती कराए, हाणे उन्हनि ते राज आहे इंडस्ट्रियल ज़ोन ते पख्तूननि जो ऐं उर्दू स्पीकिंग माण्हुनि जो, छाकाणि त उन्हनि बाय इलीगल मीन्स जेको आहे उहे नौकरियूं वरितियूं, पंहिंजा असर विहारिया ऐं हाणे उन्हनि जी पर्ची हले थी। असांजी बदकिस्मती आहे त असांजा जेके MPs आहिनि, जेके मिनिस्टर्स आहिनि, उहे ज़ाती तालुक खे घणी तरजीह था ॾियनि। जंहिं मां फैक्ट्री खे डंडो थो ॾियां, मूंखे मिनिस्टर MP जी फोन ते अचे, अदा असांजो यार आहे। अरे बाबा, तव्हांखे क़ौम ते गैरत नथी अचे? ही बेरोज़गार माण्हू कराची सिंध जी दिलि में पंहिंजे बच्चनि जे रोज़गार जे लाइ परेशान आहिनि, त तव्हां उन्हनि खे कुर्बान करे पंहिंजे तालुक खे बरक़रार था रखो। त मुश्ताक सर्की इहो जेको रूटीन जो नेचुरल रूट आहे, जेको सेठ फैक्ट्री जो अंडर एस्टिमेट करे थो, त यार मुश्ताक सर्की ऐं दोस्त जेके आहिनि, असां ख़रीद कंदासीं 2-3 लख ॾेई, ॿियनि खे 2 लख ॾींदा, मूंखे 5 लख ॾींदा, शायदि ॿियनि खे 5 लख ॾींदा हूंदा धरणे वारे खे, मूंखे 10 लख में ख़रीद करण जी कोशिशि कंदा। पर अॼु असां इहो मैसेज ॾिनोसीं, जीअं बलोच साहब चयो त पहिरियों दफ़ो को फैक्ट्री जो फिरोन कमज़ोर असां ॾिठो आहे। इहो तॾहिं मुमकिन आहे जॾहिं तव्हां ख़रीदण जे लाइ मार्केट में दस्तियाब न आहियो। इहो तॾहिं मुमकिन आहे जॾहिं तव्हां पंहिंजी ॻाल्हि करण ते बीहो था साबित कदनि। इहो तॾहिं मुमकिन आहे जॾहिं तव्हां पंहिंजे सिंधी नौजवान जी सिंध जी दिलि कराची में अमली तौर ते मालिकी कयो था बग़ैर नतीजा कैलकुलेशन करण जे। त इहो असां कंदा आया आहियूं ऐं कंदा रहंदासीं। ही त हिकिड़ी आर्टिस्टिक फैक्ट्री आहे। मूं 2 ॾींहं पहिरियों चेयरमैन जेको काटी जो आहे कोरंगी एसोसिएशन ऑफ ट्रेड एंड इंडस्ट्रीज़, उन सां मां सिधी ॻाल्हि कई त मुंहिंजे सिंधी माण्हू खे तकलीफ़ ईंदी, दमादम मस्त कलंदर कंदासीं। त इन जे लाइ को मैकेनिज़म जोड़ियो त मुंहिंजो सिंधी दोस्त नौजवान पढ़ियो गढ़ियो महिनती माण्हू, उहो छो क़ाबिल न आहे कंहिं बि फैक्ट्री में लेबर थियण जे बि। यार अफ़सोस जी ॻाल्हि आहे, लेबर मज़दूर थियण जे लाइ बि असांखे हकारत जी नज़र सां ॾिसनि था, नफ़रत आमेज़ शयुनि सां ॾिसनि था। त न सिंधी माण्हू इन न थिए, उनखे बचा पालण जो हक़ न आहे। त ख़ुदारा ही मुश्ताक सर्की ज़ात जो मसइलो न आहे, ही शाहिद सुमरो साहब जी ज़ात जो मसइलो न आहे, ही नासिर बलोच साहब जी ज़ात जो मसइलो न आहे। ही असां तव्हांजे लाइ था पंहिंजा तालुकात ख़राब कयूं, डंडो ॾियूं। जेके बि नतीजा ईंदा, अगरि FIR थिए थी 22 ते, त मुश्ताक सर्की पहिरियों गिरफ़्तार थींदो, मुश्ताक सर्की पहिरियों जेल वेंदो। त 22 ते सुबुह जो 11 बजे पंहिंजा कमकार छॾियो, पंहिंजूं आसाइशूं छॾियो, पंहिंजा बच्चा छॾियो, उन्हनि खे बचाइण जे लाइ ऐं सिंधियत जो मान मथां करण जे लाइ, धारे खे ललकारण जे लाइ छंछर ते 11 बजे मुश्ताक सर्की सवें बहादुर दोस्तनि समेत, टीम मुश्ताक सर्की समेत तव्हांजो मुंतज़िर हूंदो। हंधु हूंदो बिलाल चोरंगी, आर्टिस्टिक मिलेनियर फैक्ट्री जो गेट दमादम मस्त कलंदर कंदासीं।